हिकिड़े मुल्क जो बादशाह हुजे ऐं उन बादशाह जे मुल्क में हिकिड़ो ॻोठु हुजे। उन में हिकिड़ो ग़रीब वीचारो छोकिरो नौजवान रहंदो हुजे ऐं उनजी माउ ॾाढी बीमार हुजे। हाणे वीचारो महिनत मज़ूरी कंदो, उनजो पीउ बि महिनत मज़ूरी कंदो ऐं संदसि माउ ॾाढी बीमार हुई ऐं छोकिरो पंहिंजी माउ सां ॾाढी मोहबत कंदो हो। हिते हुते रोलण लॻो पंहिंजी माउ खे इलाज कराइण जे लाइ, पर मुंहिंजी माउ खे थोरी वधीक बीमारी हुजे। डॉक्टरनि चयो त हिन जो ख़र्चु थोरो वधीक ईंदो, कुझु पैसा मूंखे आणे ॾे त तुंहिंजी माउ जो इलाज करियां, बाक़ी तुंहिंजी माउ ईअं सही न थींदी। हाणे छोकिरो वीचारो हिकिड़े सेठ वटि कमु कंदो हो। उनखे चवणु लॻो त आउं तो वटि ॾींहं जो कमु त करियां थो, पर आउं राति जो बि कमु कंदसि। मूंखे थोरा पैसा जजा ॾिजां, थोरा वधीक ॾिजां जो पंहिंजी माउ जो इलाजु करायां। त उहो सेठ चवणु लॻो त भले ठीकु आहे। त हाणे उहो छोकिरो वीचारो ॾींहुं राति उते महिनत करणु लॻो, मज़ूरी करणु लॻो। नेठि कुझु पैसा हथु कयईं ऐं कुझु एडवांस खईं उनखां ऐं पैसा उहे खणी सिधो पंहिंजे घर आयो ऐं पंहिंजे पीउ खे चवणु लॻो त बाबा तो कुझु पैसा वधीक रखिया हुजनि, तो कुझु पैसा वधीक रखिया हुजनि त उहे मूंखे ॾे, ऐं कुझु मूं वटि आहिनि, कुझु आउं उधर सोधर एडवांस खणी आयो आहियां। हाणे इहे पैसा मूंखे ॾे, कुझु मूं वटि आहिनि ऐं वञूं डॉक्टर वटि ऐं आउं मुंहिंजी माउ जो इलाजु करायां। त हाणे पीउ चवणु लॻो त बाबा पैसा त एतिरा ख़ासि कोन्हे, थोरा घणा आहिनि, मूं रखिया हुआ सामान जे लाइ, घर जो सामान वग़ैरह वठूं आहे, पर हाणे चलो ठीकु आहे, तूं तुंहिंजी माउ जो इलाजु करा, मन बहितर थी वञे, वरी कमाए वठंदासीं। हाणे उन कुझु पैसा ॾिना, कुझु उन छोकिरे वटि पैसा हुजनि, पंहिंजी माउ खे वठी हिकिड़ी अस्पताल ते वियो, उते वञी डॉक्टर खे ॾिनी। हाणे कुझु टाइम उनजी माउ जो इलाजु हलंदो रहियो, पर नेठि उनजी माउ जी तबियत आहिस्ते आहिस्ते माॻे ख़राबु थी वई। त डॉक्टर चवणु लॻो त हाणे तुंहिंजी माउ जी तबियत ॾींहं ॾींहुं ख़राबु थींदी वञे, हाणे हिनखे कंहिं तमामु वॾी अस्पताल जेका हुजे उते वठी वञिजे ऐं उते जो इलाजु थिए। त छोकिरो चवणु लॻो त डॉक्टर साहिब जे अगरि आउं उते वठी वञा त केतिरो ख़र्चो ईंदो? त डॉक्टर चवणु लॻो त ख़र्चो तक़रीबन 2-3 लख रुपया ईंदो। त हाणे वीचारो उहो छोकिरो परेशान थी वियो त हाणे 2-3 लख रुपया आउं किथां आणियां? ग़रीब माण्हू कुझु हज़ार गॾु करे हिन डॉक्टर वटि वठी आयो, पर हाणे 2-3 लख रुपया किथां अचनि? त नेठि पंहिंजी माउ खे वठी घरु आयो ऐं हिकिड़े ॾींहुं सुबुह जो सवेरे निकितो, मायूस हो, सो वञी हिकिड़े झंग में हिकिड़े वण जे हेठि वञी वेही रहियो। तमामु झंग ॾाढो जाम हुजे, हाणे हुन वण जे हेठि वेठो हुजे, उदास मायूस परेशान, त हाणे एतिरा पैसा आउं किथां आणियां? त नेठि अची सुबुह खां वठी हुनखे शाम थी वई, त शाम वारे टाइम उथियो ऐं चवणु लॻो त हाणे पंहिंजे घर वञा। हाणे अचे पियो उन रस्ते सां त हिकिड़े झंग जे किनारे ते, हिकु रस्ते जे किनारे ते हिकु हिनखे तमामु सोनू क़ीमती हार मिलियो लधो। सोनू ऐं क़ीमती हार हुजे, पर हार हुजे शहज़ादी जो, तमामु क़ीमती हुजे, ऐं उहो हार खणी ऐं चवणु लॻो त हीअ हार त कंहिं बादशाह जे महल जो आहे, कंहिं शहज़ादी जो आहे, कंहिं राजकुमारी जो आहे, या कंहिं राणी जो आहे, ऐं चवणु लॻो त हीअ हार वञा इन बादशाह खे ॾेई अचां। हीअ बादशाह जे महल जो हार आहे ऐं ॻोल्हींदा हूंदा शायदि उन्हनि जो किरियो हुजे, ऐं वरी दिलि में ख़्यालु आयसि त हीअ हार तमामु क़ीमती आहे, छो न वञी हिनखे विकिणी पंहिंजी माउ जो इलाजु करायां, पैसा मूंखे हिन हार जा जाम मिली वेंदा, हीअ ॾाढो क़ीमती हार आहे। हाणे हुजे मजबूर, बेवस हुजे, सोचणु लॻो त थी सघे अलाह साईं मूंखे इन करे इहो हार ॾिनो आहे, वञी विकिणी पंहिंजी माउ जो इलाजु करायां। हाणे हार मूंखे मिलियो आहे त वञी मुंहिंजी मजबूरी आहे वञी विकिणां। हाणे उन छोकिरे जेको आहे सो उहो हार बादशाह ॾांहुं न खणी वियो, हार असुल इहो हुजे शहज़ादी जो, उन बादशाह जी धीउ शहज़ादी जो हुजे। त हाणे उहो छोकिरो हार खणी आयो हिकिड़े शहर में हिकिड़े सोनारे वटि, ऐं उनखे हार ॾिनी ऐं चवणु लॻो त इहा हार मुंहिंजो आहे ऐं हिनखे आउं विकिणां थो, मूंखे पैसनि जी ज़रूरत आहे। त सोनारे उहो हार कुझु पैसनि में रखियो, कुझु लाखूं रुपया उन छोकिरे खे ॾिना। हाणे छोकिरे उहे पैसा खणी ऐं पंहिंजी माउ खे वठी ऐं आयो हिकिड़ी वॾी अस्पताल ते वञी इलाजु कराई, ऐं उनजी माउ कुझु टाइम में ठीकु थी वई, चङी भली थी वञी, बीमारी उहा ख़तमु थी वई, माउ सही थी वई। छोकिरो ख़ुशि थी वियो, अलाह जा शुक्र, मुंहिंजी माउ ठीकु थी वई, इलाजु थी वियो। त हिते कुझु ॾींहं गुज़रिया ऐं हुते बादशाह वटि शहज़ादी, उन बादशाह जी धीउ शहज़ादी आई, बादशाह खे चवणु लॻी त तो मुंहिंजो हार अञा ताईं अबा ॻोल्हियो कोन, काफ़ी टाइम थी वियो आहे, हार मुंहिंजो क़ीमती हो, ॾाढो मूंखे वणंदो हो ऐं मूंखे पसंदि हो हार, ऐं मुंहिंजो हार उहो किरी पियो ऐं अव्हां जे सिपाहियुनि खां उहो हार मूंखे लभे ई कोन थो। त उहा शहज़ादी चवणु लॻी पंहिंजे पीउ खे कीअं बि कर, कुझु बि कर, पर मूंखे मुंहिंजो हार आणे ॾे। त बादशाह चवणु लॻो वज़ीर खे, यार तूं कोशिशि कर, कुझु सिपाही वधीक कर, वञी झंग झर ॻोल्हियो, इहो हार आणे ॾियो, हाणे मुंहिंजी धीउ कावड़जी वई आहे। ऐं शहज़ादी चवणु लॻी मूंखे हार खपे, ऐं न कुझु खाईंदुसि न ई पींदसि। त बादशाह वज़ीर खे चयो, त वज़ीर चवणु लॻो त बादशाह सलामत, असां झर झंग हर मुल्क हर हंधि ॻोल्हियो आहे, पर इहो क़ीमती हार शहज़ादी जो लभे ई नथो, मिले ई कोन थो। पर वज़ीर चवणु लॻो उन बादशाह खे त हार हिकिड़ी जॻह तां मिलंदो, जे तव्हां इजाज़त ॾियो त असीं वञूं शहर में, वञी ॾिसूं त सोनारनि वटि लाज़मी इहो हार हूंदो, कंहिंखे न कंहिंखे मिलियो हूंदो, ऐं उहो हार खणी सोनारनि वटि कंहिं न कंहिं विको हूंदो, हार उतां मिली वेंदो। त बादशाह चवणु लॻो जी वणे ईअं कर, पर हार मूंखे आणे ॾे, सोनारनि वटि वञी, छो न किथे वञी जिथे वञी, पर इहो हार मूंखे आणे ॾे। हाणे उहो वज़ीर कुझु सिपाही करे ऐं हिते हुते शहरनि में वञणु लॻो, सोनारनि वटि हिते वञे हुते वञे, नेठि हिकु सोनारे वटि वञी पुॻो,
ऐं उते ॾिसे त उहो शहज़ादी जो हार हुन वटि पियो हुजे। त वज़ीर चवणु लॻो उन सोनारे खे त सच सच ॿुधाइजांइ, हीअ हार तोखे कंहिं ॾिनो आहे? हीअ हार त बादशाह जी धीउ शहज़ादी जो आहे ऐं तोखे कंहिं ॾिनो आहे? जे अगरि सच न ॿुधाई त बादशाह तोसां अहिड़ो कमु कंदो जो दुनिया ॾिसंदी। त हाणे उहो सोनारो चवणु लॻो त आऊं जेको बि चवंदुसि सच चवंदुसि, कूड़ जी ॻाल्हि हिन में आहे कोन। असांजे ॻोठ जो छोकिरो हिकिड़ो आहे, उहो हार मूंखे इहो ॾेई वियो। हू चवणु लॻो त हीअ हार मुंहिंजो आहे ऐं मूंखे मजबूरी आहे विकिणां थो, ऐं उहो हार ही विकिणी वियो आहे, मूंखां पैसा खणी वियो आहे, पर तव्हां वञी हुनखे ॾिसो। त हाणे हुन वज़ीर उन सोनारे खां उहो हार खयो ऐं उन छोकिरे जो ॾसपतो वरितईं, सिधो आयो उन छोकिरे जे घर ऐं सॾु कयईं। त छोकिरो ॿाहिरि निकिरी आयो, छोकिरे खे चवणु लॻो त हिन हार खे सुञाणी थो? त छोकिरो चवणु लॻो त हार बिल्कुलु आउं सुञाणां थो। त वज़ीर चवणु लॻो त हीअ हार तो छो चोरी कयो? हीअ असांजी शहज़ादी जो आहे। त छोकिरो चवणु लॻो हीअ हार मूं चोरी न कयो आहे, पर मूंखे हिकिड़े झंग में हिकिड़े रस्ते ते लधो आहे, पर मुंहिंजी मजबूरी हुई, उन सोरां मूं इहो विको हार, मूंखे पैसनि जी ज़रूरत हुई। त हिते उहो वज़ीर चवणु लॻो तोखे ख़बर आहे हीउ बादशाहनि जो हार आहे, तो विको आहे, त हाणे इन जो फ़ैसिलो बादशाह ई कंदो, तूं हल बादशाह वटि। त छोकिरो चवणु लॻो त भले ठीकु आहे, मूंखे वठी हल बादशाह वटि, आउं हलां थो। हाणे उहो वज़ीर उन छोकिरे खे वठी ऐं सिधो बादशाह वटि आयो ऐं बादशाह खे वज़ीर चवणु लॻो त हीउ सोनू हार, क़ीमती हार शहज़ादी जो इन छोकिरे चोरी करे ऐं विको आहे, ऐं फिलाणे जॻह तां फिलाणे सोनारे खां असांखे मिलियो आहे, इन छोकिरे खे बि असीं वठी आया आहियूं। त हाणे बादशाह कावड़जी पियो ऐं छोकिरे चवणु लॻो त तो चोरी छो कई? त छोकिरो चवणु लॻो त मूं चोरी न कई, आऊं मजबूर हुअसि, बेवस हुअसि, हीउ हार मूंखे लधो हो ऐं मूंखे मुंहिंजी माउ जो इलाजु कराइणो हो, ॾाढी बीमार हुई, तंहिंजे करे मूं मजबूरी में हीउ हार विको हो। त बादशाह चवणु लॻो तोखे जॾहिं ख़बर हुई त हीउ हार शहज़ादी जो आहे, तो असांखे छो कोन थो ॾेई? त छोकिरो चवणु लॻो त मूं तव्हांखे ॿुधायो मुंहिंजी मजबूरी हुई, तंहिंजे करे मूं हीउ हार विको, न त मूंखे शौक़ु न हो हीउ हार। ऐं बेशक ॾियण पे आयुसि, पर मुंहिंजे दिलि में ख़्यालु आयो ऐं मुंहिंजी माउ जी ज़िंदगी क़ीमती हुई। त बादशाह चवणु लॻो त तो चोरी कई आहे, इन जी सज़ा तोखे मिलंदी, तोखे उमिरि क़ैद जी सज़ा ॾियां थो। त हिते पासे में उहा शहज़ादी बीठी हुई ऐं शहज़ादी चवणु लॻी पंहिंजे पीउ बादशाह खे त हिन छोकिरे जे अखियुनि में मूंखे सचाई नज़र अचे थी, हिन खे सज़ा न ॾे, थी सघे थो हीउ सच थो चए, हिन मजबूरी मां हार विको आहे। त बादशाह चवणु लॻो त पुटु तुंहिंजी ॻाल्हि त सही आहे, पर हीउ हिकु चोर आहे, चोरी कई आहे, मूंखे हिन ते भरोसो ऐं एतबार न आहे, अॼुकल्ह माण्हू लालची आहिनि, हिन खे सज़ा ज़रूरु मिलंदी। त शहज़ादी चवणु लॻी पंहिंजे पीउ बादशाह खे त हिकिड़ो मौक़ो हिन खे ॾे ऐं हिन खे हिन हार जी सज़ा में हिन खे उमिरि क़ैद जी सज़ा न ॾे, पर हिन बादशाही जे जेको बाग़ आहे, बाग़ीचो जेको आहे, उन में हिन खे को कमकार ते लॻाए छॾे, हीउ कमु करे ऐं हिन जी सज़ा इहा आहे। त शहज़ादी मिड़ी ईअं चई ऐं उन छोकिरे जी जान छॾाई। त बादशाह चवणु लॻो त चलो ठीकु आहे, हिन खे पाण पंहिंजे बाग़ में कम ते रखूं था ऐं उन बाग़ीचे में ही कमु कंदो। त नेठि बादशाह उनखे जेको आहे सो उन छोकिरे खे उन कमकार ते लॻाए छॾियो, उन बाग़ीचे में सफ़ाई वग़ैरह इहो वण टिण जी थींदी आहे बाग़ में। त हाणे छोकिरो उते कमकार कंदो रहियो, वण टिण वढणु करणु, सफ़ाई करणु वग़ैरह, पाणी ॾियणु करणु उनखे बाग़ीचे में। त शहज़ादी हिनखे कमकार कंदे रोज़ु ॾिसंदी हुई। छोकिरो त ॾाढो हसीन ऐं ख़ूबसूरत हो, त शहज़ादी हुन सां जेको आहे सो मोहबत करणु लॻी। हाणे उहो छोकिरो हुजे ग़रीब, त नेठि ते उन शहज़ादी जी उन छोकिरे सां मोहबत थी वई ऐं छोकिरे खे बि ख़बर न हुजे, शहज़ादी उनखे रोज़ु ॾिसंदी हुजे। त बादशाह हिकु ॾींहुं पंहिंजी धीउ शहज़ादी खे घुरायो ऐं चवणु लॻो त पुटु तूं हाणे वॾी थी वई ऐं तुंहिंजी शादी करण जो मुंहिंजो इरादो आहे, ऐं शहज़ादनि खे घुरायां ऐं तूं उन्हनि खे पसंदि कर, त पोइ तुंहिंजी आऊं शादी करायां। त हिते उहा शहज़ादी चवणु लॻी त मूंखे कुझु टाइम जी मोहलत ॾे बाबा साईं, पोइ आऊं तोखे ॿुधाईंदसि। त बादशाह चवणु लॻो त भले ठीकु आहे। त हिकिड़े ॾींहुं शहज़ादी आई उन छोकिरे वटि ऐं छोकिरे खे चवणु लॻी त आऊं तोसां मोहबत करियां थी ऐं तोसां शादी करणु चाहियां थी, तूं छा थो चईं? त छोकिरो हुते उहो हैरान थी वियो ऐं चवणु लॻो त किथे तूं शहज़ादी बादशाह जी धीउ ऐं किथे आऊं ग़रीब, ऐं मूंखे सज़ा मिलियल आहे, उहो बि तुंहिंजे हार में, ऐं तुंहिंजे पीउ मूंखे सज़ा ॾिनी आहे उमिरि क़ैद जी, त हिते कमु कर। ऐं आऊं जेको आहे सो हिते हिन बाग़ीचे में हिन बाग़ में कमु करियां पियो, जेसिताईं मुंहिंजी उमिरि आहे एसिताईं हिते कम ते तव्हां मूंखे लॻाए छॾियो आहे, किथे तूं किथे आऊं तोसां कीअं मोहबत करे सघां थो, त महिरबानी कर मूं ते। इहा ॻाल्हि जे बादशाह खे ख़बर पई त बादशाह ॾाढो नाराज़ थींदो ऐं तूं हितां हली वञ। त नेठि शहज़ादी हुतां हली आई ऐं चवणु लॻी पंहिंजो पाण खे त शादी, ऐं चवणु लॻी दिलि में त आऊं शादी कंदसि इन छोकिरे सां कंदसि, बाक़ी ॿिए कंहिंसां न कंदसि। त हाणे आई ॿिए ॾींहुं अची पंहिंजे पीउ बादशाह खे चवणु लॻी त तव्हां मूंखां शादी जे बारे में पुछा कई, त तव्हांखे आऊं ॿुधाइणु आई आहियां। त बादशाह चवणु लॻो त भले पुटु ॿुधा कंहिंसां शादी कंदे? त हिते उहा शहज़ादी चवणु लॻी त जेको छोकिरो जंहिं मुंहिंजो हार चोरी कयो, जेको तव्हां चओ था, उन छोकिरे हार चोरी न कयो आहे, पर तव्हां चओ था त आऊं हिनसां शादी कंदो ऐं हिनखे पसंदि करियां थी। त हिते बादशाह ॾाढो नाराज़ थी वियो ऐं कावड़जी पियो त तूं चवीं छा पई, किथे हू ग़रीब ऐं हार चोरी करण वारो चोर, उन सां तूं शादी कंदे, इहा ॻाल्हि ठहंदी कोन।
त हिते बादशाह चवणु लॻो हरगिज़ ईअं न थींदो, तुंहिंजी शादी इंसां न कराईंदसि। त शहज़ादी नाराज़ थी वई, चवणु लॻी त जे मुंहिंजी शादी न कराईंदसि ऐं न खाईंदसि न पींदसि। त शहज़ादी एतिरो चई ऐं हली वई। बादशाह खे ॾाढी कावड़ हुजे। बादशाह पंहिंजे तख़्त में आयो ऐं उते वज़ीर खे सॾु करे चवणु लॻो त कीअं बि कर, कुझु बि कर, इन छोकिरे खे हितां फारिग कर, हितां हलियो वञे, खपे कोन थो, हिन जी ज़रूरत ई कोन्हे। त वज़ीर आयो उन छोकिरे चवणु लॻो त तूं हितां निकिरी वञ, तुंहिंजी ज़रूरत न आहे ऐं तूं जेको कुझु करी पियो सुठो कोन्हे, तूं हलियो वञे हितां। त नेठि छोकिरे खे उतां उन कमकार तां बादशाह कढी छॾियो। छोकिरो सिधो आयो पंहिंजे घर ऐं पंहिंजी माउ खे सॼी हक़ीक़त करे ॿुधाई ऐं चयईं त हीउ मसइलो हीअं आहे। त माउ चवणु लॻी त जे तुंहिंजी ज़िंदगी में ऐं तुंहिंजे नसीब में, तुंहिंजे भाॻ में जे इहा शहज़ादी हूंदी त तोखे ज़रूरु मिलंदी, जे न हूंदी त कोन मिलंदी। त नेठि कुझु ॾींहं गुज़रिया हिते। त शहज़ादी खे बि इहा ख़बर पई त बादशाह उन छोकिरे खे हितां महल मञा कढाए छॾियो आहे। त हाणे उहा छोकिरी न खाए न पीए, ॾींहं ॾींहुं बीमार थींदी वञे। त बादशाह चवणु लॻो पंहिंजी धीउ शहज़ादी खे त तूं पुटु ईअं न कर, कुझु खा पी, तूं बीमार थी वेंदे। धूड़ विझो उन छोकिरे खे। शहज़ादा ॿिया बि कई आहिनि। त छोकिरी ज़िद करणु लॻी, शहज़ादी ज़िद करणु लॻी त आउं शादी कंदसि, इन सां कंदसि। नेठि बादशाह चवणु लॻो त ईअं हरगिज़ न थींदो, उन सां शादी तुंहिंजी कोन करंदसि। बादशाह एतिरो चई हलियो वियो। त एतिरे कुझु ॾींहं गुज़रिया त शहज़ादी ठुप खाइण पीअण का शइ न खाए न पीए, अची बीमार थी बिस्तरे ते किरी पई। त बादशाह न वञी हकीम खे वठी आया, जेको शाही हकीम हुजे। उहो आयो उन शहज़ादी खे ॾिसे त शहज़ादी बेहोश हुजे ऐं नस झले चेक करणु लॻो ऐं चवणु लॻो त बादशाह सलामत, शहज़ादी जेको कुझु चवे थी उहो कर, जे न त पोइ शहज़ादी तुंहिंजे हथनि मां हली वेंदी, ॾाढी बीमार थी वई आहे। त हाणे बादशाह मजबूर थी वियो, वज़ीर बि मजबूर थी वियो, बादशाह बि मजबूर थी वियो। हाणे करे त छा करे। त बादशाह चवणु लॻो वज़ीर खे त हाणे तूं वञ, ऐं मजबूर थी वियो इन छोकिरे खे वठी आ, शहज़ादी जी शादी इन सां करायां। त वज़ीर चवणु लॻो त सही आहे बादशाह, शहज़ादी हथनि मां वई त वरी पाण खे न मिलंदी। ज़िंदगी हिकिड़े दफ़ा मिलंदी आहे, ॿिए दफ़ा नाहे मिलंदी। ऐं तव्हांजी धीउ बि दादली आहे, शादी कराए छॾियो हुन सां। त नेठि इहो पैगाम वञी उन छोकिरे खे मिलियो त फलाणे ॾींहं ते तूं अचिजांइ। त हिते जॾहिं इहा ॻाल्हि उन शहज़ादी खे ख़बर पई त शहज़ादी खे होश अची वियो। शहज़ादी ॾाढी ख़ुशि थी ऐं चवणु लॻी त मुंहिंजी शादी उन छोकिरे सां थिए पई, ॾाढी ख़ुशि थी। त हाणे दासी आई, खाधो वग़ैरह खणी मानी खणी आई। त शहज़ादी खे चवणु लॻी त हाणे तूं खा, तयारु थी, हाणे तुंहिंजी शादी उन छोकिरे सां थिए पई। सफ़ा बेहाल हाल करे छॾिया थी, कुझु पंहिंजो पाण खे संवार सुधर। त शहज़ादी चवणु लॻी त बिल्कुलु। पोइ उन खाधो पीतो वग़ैरह खाधो ऐं पंहिंजो पाण खे तयारु थियणु माना तयारु थी। त हिते ॿिए ॾींहुं उहो छोकिरो आयो। त बादशाह चवणु लॻो उन छोकिरे खे त तूं हिकु ॾींहुं आयो वहीं, हार जी सज़ा में मूं तोखे झलियो, तो चयो त आउं मजबूर हुअसि तॾहिं मूं हार विको। ऐं बादशाह चवणु लॻो उन छोकिरे खे त हाणे आउं मजबूर आहियां, मुंहिंजी शहज़ादी जी ज़िद जे आॾो। हाणे मुंहिंजी शहज़ादी धीउ ज़िद करे वेही रही, आउं मजबूर आहियां, हाणे मजबूर थी ऐं तोसां जेको आहे सो मुंहिंजी धीउ शहज़ादी जी शादी करायां पियो। त वाक़ई हाणे मूंखे अहसासु थी वियो त तुंहिंजी मजबूरी हुई, तो जेको हार उन टाइम ते विको मजबूरी में, शल कंहिंजी मजबूरी न थिए, पर हाणे मुंहिंजी बि मजबूरी आहे। हाणे मुंहिंजी धीउ जी तोखे पार त ॾेई तोसां शादी करायां थो, पर तोखे रहणो मुंहिंजे महल में पवंदो। त छोकिरो चवणु लॻो त जेको बादशाह सलामत जो हुकुम। त नेठि बादशाह उन छोकिरे ऐं उन पंहिंजी धीउ शहज़ादी जी शादी कराए छॾी। ऐं पोइ उहा शहज़ादी ॾाढी ख़ुशीअ सां उन ते रहणु लॻी। छोकिरो बि ॾाढो ख़ुशि हुजे। पोइ बादशाह नेठि उन शहज़ादे खे पंहिंजो तख़्त ॾेई छॾियो, शहज़ादो करे छॾियो। ऐं पोइ उन बादशाहनि जा अची, बादशाह जा जेको सल्तनत जा अची फ़ैसिला वग़ैरह कंदो हो। त दोस्तो हीअ कहाणी पंहिंजी पुॼाणी थी पई। उमेदु आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी मिलंदासीं ॿी कहाणी सां गॾु। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिते हुजो आबाद हुजो। अल्लाह हाफ़िज़।